चाचा सावण, ओ चाचा सावण, चाचा सावण, ओ चाचा सावण। हाय हाय अलाए निंड जो गोरियूं खाई सुता आहिनि अलाए जे छा एॾा खड़का पिया थियनि दर पिया भॼनि ऐं उथी खड़को ॿुधी कोन थो छा? अरे छा थियो आहे अञा अख सां मस लॻी आहे कची निंड मां खणी उथारियो अथई अलाह जो कसम आहे कोन सुधरंदी दिलि त चए थी तुंहिंजी धकु हणी मथो चिथियां सवेरे खां दर पियो खड़के दिलि ते चए थी मथो उथी उथी अलाए के मई दर पियो खड़के हा ॾिसांसि थो थोरो साह त खणो ॾे पटको त पाइण ॾे पटको ई कोन थी पाइण ॾे ॻाल्हि त ॿुध इन छोरे गामो में छो न पियो उथारे त उहो ॾिसी अचे हा त दर ते केरु आहे एॾियूं रड़ियूं कयूं अथमि इन ज़रूरु ॿुधो हूंदो पर छप हणी मुंहिंजे भाॻो पियो आहे इहो बि नथो थिए हाणे वञ बि तकिड़ो वञ ॾिस केरु आहे दर था भञनि अलाह ख़ैर करे मूंखे लॻे थो त हेॾे छोरी बानूअ खे वरी गैबात जो असरु थियो आहे न त हिन महिल वरी मुंहिंजा कहिड़ा महिमान ईंदा चङो हाणे तूं वञ ज़ीनत ओ छोरी तूं जागी पई छा आहे छा ते खणी रड़ियूं कयूं अथई छा आहे भला सॾु करे निंड फिटाई छॾी थी वरी पुछंदी जागी थी छोरी आस्ते ॻाल्हाए जंहिं ॾींहुं मुंहिंजो बिरल फिरियो न इहा ज़बान कटे हथ में ॾेई छॾींदी सही फज़ीलत सां ॻाल्हाइण कोन थो अचे माण्हू आस्ते ॻाल्हाईंदो आहे अदब सां जवाबु ॾींदो आहे माई मां को तुंहिंजी डाई न आहियां जो तुंहिंजी इज़त करणु मूं ते फ़र्ज़ु आहे कड़ो ॻाल्हाईंदीअ न कड़ो जवाबु ॾींदीसांइ जेकॾहिं मिठो ॻाल्हाईंदीअ न त मिठी मोट मिलंदी ॿुॾी मरी तूं त वॾे नंढे जब को अदब हया हूंदो आहे को शर्म बि हूंदो आहे तो में त शर्म जो ज़रो बि कोन्हे वॾे नंढे जो हया वॾो माण्हू उमिरि सां नाहे थींदो वॾो माण्हू इख़लाक़ सां थींदो आहे ऐं अदब सां थींदो आहे वॾी ॻाल्हि आहे साईं इख़लाक़ जूं भरियूं तो में पयूं आहिनि न सुती माणे इख़लाक़ जी ॾिनी हुई इख़लाक़ अथसि बहरहाल छॾियो हिन ॻाल्हि तव्हां वेहो त सही मुंहिंजे तॾे ते तव्हां पहिरियों भेरो आया तव्हांजी चाकरी करण खां सवाइ आउं तव्हांखे वञणु कोन तव्हांजी वॾी महिरबानी ख़ान बहादुर साहब मूं पंहिंजी मंगेतर सां वाइदो कयो आहे त नाश्तो मां उन सां गॾु कंदुसि हिन लाइ वरी ॿिए कंहिं भेरे वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।